सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो फरमान रहमत निशान है जंहिं मूं ते हिकु भेरो दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक व तआला उन ते 10 रहमतूं नाज़िल फरमाए थो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। मस्जिद जी तामीर में चंदो ॾियण जी फ़ज़ीलत। पंहिंजी उम्मत सां प्यार करण वारे प्यारे प्यारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो फरमान रहमत निशान है जेको भी अल्लाह पाक जी रिज़ा लाए मस्जिद ठहराईंदो अल्लाह पाक उन जे लाए जन्नत में एक घर बणाईंदो। मस्जिद में चंदो ॾियण वारा जन्नत में घर माणींदा। हज़रत इब्न अम्माद रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था जेतिरा माण्हू मस्जिद बणाइण में शरीक थींदा आहिनि हर हिकु लाइ अल्लाह पाक जन्नत में घर बणाईंदो आहे। जीअं जॾहिं कंहिं ग़ुलाम खे आज़ादु करण में केतिरा ई माण्हू शरीक थियनि त सभिनी खे दोज़ख खां आज़ादी मिलंदी आहे। तफ़सीर रूहुल बयान में आहे मस्जिद ठहिराइण में जेतिरा माण्हू शरीक थिया हर हिकु लाइ जन्नत में घर हूंदो। जीअं हिकु जमात पंहिंजे अहिड़े ग़ुलाम जंहिंमें ॿियनि जो बि हिसो हुजे उनखे आज़ादु करे त उहे सभु जा सभु दोज़ख जी बाहि खां आज़ादु थी वेंदा। ईअं न आहे त थोरो थोरो हिसो मिलाइण वारे खे थोरो ऐं घणो हिसो मिलाइण वारे खे वधीक आज़ादी हासिलु थींदी। ऐं क़यास हीअ आहे त मस्जिद बणाइण खे बि ग़ुलाम आज़ादु करण सां मिलायो वेंदो छो त हिन में माण्हुनि जे लाइ मस्जिद बणाइण ऐं उनखे आबाद करण जी तरग़ीब आहे। ख़लीफ़ा आला हज़रत मुफ्ती ज़फ़रुद्दीन बिहारी रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइनि था इहो सवाबु सिर्फ़ु उन्हीअ ते महदूद न आहे त सॼी मस्जिद पाण ठहिराए या घणे माल जे ज़रिए शरीक थिए बल्कि हर हिसो मिलाइण वारे खे चाहे उहो हिसो पैसनि जे ज़रिए हुजे या रुपयनि जे ज़रिए या अशरफियनि जे ज़रिए बहरहाल सभिनी खे बिना कमीअ जे ओतिरो ई सवाबु मिलंदो। अल्लाह तबारक व तआला